दुख जो साथी सबको आहे, दुख में केर बि कंहिंजो नाहे। हाणे ख़बर पया कड़े होश में आयसि हाल विञाए। हाणे ख़बर पया रोई रोई छॾियो मोहरत सुकाए। हाणे ख़बर पया। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मैं आया सनागुल तां ॾिसी रहिया आहियो न्यू मैरान न्यूज़। उमरकोट केसटी शहर उस्ताद रायचंद ओड बीमारी के बिस्तरे ते बेयारो मददगार पहल। सकाफ़त खाते का सरकारी खर्च ते इलाज कराने जो मुतालबो। वधिक ॾिसूं था यूसुफ आसखण मंगरियो जी हिन रिपोर्ट में। दुख जो साथी सबको आहे, दुख में केर बि कंहिंजो नाहे। हाणे ख़बर पया कड़े होश में आयसि हाल विञाए। हाणे ख़बर पया रोई रोई छॾियो मोहरत सुकाए। हाणे ख़बर पया। उमरकोट केसटी शाइर उस्ताद रायचंद ओड बीमारी जे बिस्तरे ते बेयारो मददगार पयल। सकाफ़त खाते खां सरकारी ख़र्च ते इलाज कराइण जो मुतालबो। केस्ट जी दुनिया जे नाले वारे शाइर उस्ताद अली मोहम्मद उडेराई जो शागिर्द शाइर रायचंद ओड काफ़ी अरसे खां बीमारी जे बिस्तरे ते बेयारो मददगार पयल। शाइर रायचंद ओड जो चवण हो त 4 न्याणियुनि ऐं 4 पुटनि जो पीउ उस्ताद रायचंद ओड गुरबत बुख ऐं बदहाली पैसा न हुअण करे इलाज कराए न सघियो। ज़िंदगी ख़तरे में। मूं सॼी ॼमार फ़न खे ॾिनी, सवें गीत लिखिया ऐं रिकॉर्ड कराया। हाणे बीमारी जे बिस्तरे ते पियो आहियां, केर बि सार नथो लहे। सकाफ़त खाते जो सूबाई वज़ीर सैयद ज़ुल्फ़कार अली शाह नोटिस वठे, मुंहिंजे इलाज लाइ फंड जारी कराए जीअं आउं हयाती जा ॾींहं सुठा गुज़ारे सघां। शाइर रायचंद ओड जो मुतालबो। तफ़सील ॾियण लाइ महिरबानी। वधिक ख़बरूं ॾिसण लाइ ॾिसंदा रहियो न्यू मैरान न्यूज़।